हिन वक्त असां इतफ़ाक़ कॉलोनी जा जेके रहवासी आहिनि उन्हनि बदीन ऐं जेको हैदराबाद रोड आहे उनखे बिजली जी लोड शेडिंग ऐं केतिरनि ॾींहंनि खां लाइट न हुजण ते मुकमल तौर बंदि करे छॾियो आहे, रुकावटूं खड़ियूं करे छॾियूं आहिनि, जंहिंमें पुलिस जी जेका डफरी आहे उहा बि उते पहुतल आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं। अॼु तक़रीबन असांखे 10-12 ॾींहं असांजी बिजली बंदि पई आहे। भला असां कहिड़ो ॾोह कयो आहे, असां बिल बि पियारियूं पिया, हर शइ बि ॾियूं पिया, सभु कुझु। जॾहिं एल्जोर असां वियासीं बाबा बकायूं आहिनि, हिकिड़ा त माण्हू मरी विया, हिकिड़ा माण्हू लॾे विया, पुराणा बिल कढिया अथनि, उहो केरु ॾींदो? मुंहिंजो पे भरे ॾींदो यार। एल्जोर कानून है, हर शइ आहे। जॾहिं चोरी थी थिए बिल नथो मिले, धणी पाण वठनि। जिन जो बिल आहे घटि में घटि 50-60 मीटर इतफाक़ कॉलोनी में आहिनि, सभिनि जा बिल क्लियर आहिनि। माना अहिड़ा ऑफिसर जे आया त पोइ असां ग़रीबनि जो केरु आहे? असांजी लाइट अचे थी, वरे वञो उनजी सलाह करे, वरी असांजी लाइट बंदि 15 ॾींहं थिया, न को पाणी न को लाइट। असीं ज़लील थिया, नंढड़ा ॿार असांजा उल्चियूं जुलाबनि में पिया आहिनि। कहिड़ो असां जुलम करे छॾियो आहे। एस डी खे सज़ा ॾियणु खपे। हींअर बि 15 ॾींहं थी विया आहिनि जेको ट्रांसफार्मर कटे छॾियो आहे। माण्हुनि जे घर में पाणी कोन्हे, माण्हुनि जे घर में जेको आहे सो का शइ कोन्हे, ऐं असां इंतिज़ामिया खे चवंदा आहियूं, इंतिज़ामिया में असां सहकार कोन कयो। 3 दफ़ा असां MP वटि विया आहियूं। SDO जेको आहे त ठुप मञे ई कोन थो। SDO हिकिड़ो राशी माण्हू आहे, हुनजी अलाए पोयां सपोर्ट आहे छा आहे। हाणे असांजी गर्मी लॻी पई आहे, मथां कोरोना लॻी पई आहे, मथां ईद अची वई आहे, पर असांजी लाइट चालू कोन था कनि। आउं वज़ीर आज़म इमरान खान खे चवां थो, इत्तेफ़ाक़ कॉलोनी बदीन में जेको ट्रांसफर 8 ॾींहं कटियलु एस जे जेको तो लाठी चार्ज कई, मजबूर थी अॼु नियाणियूं आयूं आहिनि असां वटि। असांखे चवंदा किरोना जो ख़्यालु करियो, ख़्यालु ही था कनि इंतिज़ामिया। लाइट बंदि आहे, पाणी कोन्हे, इंटर ते अस्पताल इत्तेफ़ाक़ कॉलोनी जा माण्हू किरोना जा दाख़िल आहिनि। असां चैलेंज सां हुन गॾु हलंदासीं। वापडा जा SDO खे सज़ा ॾियणु घुरिजे। नाज़रीन, तव्हां ॿुधो त केतिरनि ॾींहंनि खां वठी जेको आहे इत्तेफ़ाक़ कॉलोनियुनि जा आसपास जा जेके इलाइक़ा आहिनि उहे ऊंदाहि जी लपेट में आहिनि। सख़्तु गर्मी में जेको आहे न त उन वटि पीअण जो पाणी आहे ऐं तमामु हिकिड़ो जेको आहे मुश्किल जेका घड़ी आहे उन्हनि तां गुज़रे पई। पर ज़िले इंतिज़ामिया बदीन जो अञा ताईं को बि हिते जेको आहे अमलदार न पहुतो आहे। सिर्फ़ु जेका पुलिस जूं 2 मोबाइलूं आहिनि उहे हिन वक़्तु स्पॉट ते मौजूदु आहिनि। उन्हनि जूं ॻाल्हियूं जेके आहिनि उन्हनि सां थियनि पियूं, पर जेके रहवासी आहिनि उन्हनि जेको आहे जेसीं ताईं बिजली चालू नथी थिए उन वक़्त ताईं जेको आहे रोड खोलण खां इनकार करे छॾियो आहे। कैमरामैन असगर खोसो सां गॾु राज़क ॾिनो खोसो, अवामी आवाज़ TV न्यूज़ बदीन। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।